आख़िरी ऐं फुल एंड फाइनल माना टिप त ई आहे। अगरि इन्हनि टिनि टिपनि में तुंहिंजो कमु न थियो पोइ तूं इंसान जी न पर कंहिं कुते जी औलाद आहे। छो त पोइ तोते कंहिं इंसान जो चकर न हलंदो, पोइ वञी तूं तावीज़ बावीज़ कराए। छो त असांजो माना वस जेतिरो हो तोखे ॿुधायोसीं। ऐं टीं ख़ासि हूंदी आहे मेन पावर। जॾहिं छोरी तोसां सेट थी वञे वरी तोखां माना उहा ब्रेकअप न करणु चाहे। आई डोंट नीड द फकिंग ब्रेकअप। ब्रेकअप तोसां माना न करणु चाहे त तूं हुनखे मेन पावर ॾेखार पंहिंजो। मेन पावर हूंदो आहे टटे में। अची वई अथऊं किरतार मेडिकल स्टोर वारा शार्क टेबलेट वठे लले वारी हुन लले जी टेबलेट हूंदी ललो छापियल हूंदी हेठां ॿ पेलूड़ा माना उहा छापियल हूंदी डिज़ाइन हुन गोरीअ जी ईअं टटे वांगे। मां हाणे पई थी मां कॾहिं ॾेखारींदोमांइ। पोइ मेन पावर इस्तेमालु कर। पंहिंजी ताक़त त माण्हूअ खे आहे 10 मिंट छिके छिके 15 मिंट न भाउ टार्ज़न त न आहे जो 2 कलाक लॻो पियो हुजे। पर हिन सां वरी तूं माना मुनो कलाक माना लॻो पियो हूंदो ॾे ऐं ॾे सभु पोज़ीशन वणे 69 39 29 28 फुल बुक वणेसि। सम्झई न। पोइ इहा टेबलेट खाई उहा हूंदी आहे मेन पावर। उन में अगरि तूं छोरीअ खे ठारे वई न ज़िंदगी भर तोखां परे न वेंदी। इहा फर्द जी चैलेंज सही। इहा मां पने ते लिखी ॾियण खां तोखे तयारु आहियां। जो तुमसे उसे वो मज़ा मिलेगा जो कहीं और ना मिल पाए। सम्झी त पोइ तुंहिंजी माना ॻोल्हींदी तोखे। वेयर इज़ बुंदू, वेयर इज़ माए बुंदू, बुंदू मादर चौथ बुंदू, वेयर इज़ बुंदू। सम्झी न। पोइ वेयर इज़ बुंदू पवंदी सॼे मुल्क में। इहो ॿुधाए छॾे। इहो हूंदी मेन पावर। टंगा ऐं हवा में हुजनि 2-3 मिंट हाली विझे थी न 2-3 मिंट चङा हवा में हुजनि जेसि ताईं हुनखे हितां जेका आहे कॾहिं कॾहिं सियारे में उन रग जो सूरु पवंदो अथई जेसि ताईं हिनखे इहा रगत सूरु न करे चई न ॼंघा हेठि कर सूरु थो थिए चए सब्र कर ॼंघा ईअं मथे विझंदी ऐं ईअं अॻे पासे न बुबे खॿे खे पकिड़े माना तुंहिंजो खॿो त हुनजो सॼो आहे सॼे बुबे खे पकिड़े ऐं तेज़ टेको पहिरियों ईअं अंदरि ईअं घुसड़े छॾे ईअं बरड़ाहट वञी माना कमाया ओके सम्झी न। इहो माना इहो मेन पावर थी। इहो मेन पावर आख़िरी ऑप्शन इहो थी मेन पावर। मेन पावर इस्तेमालु कंदे छोरी तोखां परे न वेंदी। पोइ बसि ईअं लॻो पियो हुजे टहप चिक वरी 2-3 मिंट हीअं हणेसि वरी डॉगी स्टाइल हणेसि वरी मथां विहारे इहो सेक्शन पोज़ीशन हणेसि वरी माना पोज़ीशन सभु हणेसि कुझु न छॾेसि। सम्झी न। पोइ बसि ॾे ऐं अगरि जे प्योर थी थो आहे साफ़ थी थो आहे कंहिंजो लन न आहे लॻल सील्ड आहे पोइ ॾाढो हुनखे तूं माना हिकिड़ो ईअं ख़ूबसूरत कपिड़े सां साफ़ करे ऐं चटणु शुरू कर। इन में तुंहिंजी माना हिकिड़ी माना हो थींदी माना कुता पावर ज़ाहिर थींदी।